अस्सलाम वालेकुम नाज़रीन, निजी न्यूज़ सां गॾु मां आहियां रेड एंड ब्लू। ऐं मां आहियां रेड एंड ब्लैक। त सभ खां पहिरियां निजी न्यूज़ जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त धरणा सुहिणे नमूने ख़तम थी वेंदा। सिंध हुकूमत नाकाम थी चुकी आहे। अच्छा, इहो सुहिणो नमूनो साईं कॾहिं पेश कंदो, इहो बि असांखे ॿुधायो न। सिंध हुकूमत नाकाम थी चुकी आहे, बाक़ी वफ़ाक़ी हुकूमत त कामयाबी आहे, सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत रुगो ॻाल्हियूं करे टाइम पास करे रही आहे। असां गोलियूं खाईंदासीं, लाश खणंदासीं, पर हितां न हटंदासीं। साईं, तव्हां बि हुकूमत खे बाक़ी 4 साल टाइम पास करणु ॾियो न। ऐं ॿियो हुकूमत खे ख़बर आहे त जेकॾहिं मौलाना साहिब हितां उथियो त सिधो वञी इक़्तिदार वारी कुर्सी ते वेही रहंदो। परवेज़ इलाही चयो आहे त असां पूरो उमेद आहियूं ऐं तमामु जल्द क़ौम खे ख़ुशख़बरी ॾींदासीं। तव्हां कॾहिं खां उमेद सां थी वियो साईं? ख़ुशख़बरी त वज़ीर आज़म हाउस मां अचणी हुई, तव्हां ख़ुशख़बरी त ॾियो, अजीब ॻाल्हि आहे। नवाज़ शरीफ़ जी तिबी तबियत ॻणती जोगी थी वई। ज़मानत ते अॻु में ई उहा ॿाहिरि आहे। उहा थी वई, प्लेटलेट्स घटिजी वयूं। प्लेटलेट्स घटिजी आहे। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे पंहिंजे निजी रिपोर्टर गुल्लू टुनारीअ सां। जी गुल्लू टुनारी, छा तफ़सील आहिनि, केतिरियूं प्लेटूं घटि थी वयूं आहिनि नवाज़ शरीफ़ सां? पुछूंसि था, हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते असां मौजूदु आहे। जी हिन वक़्तु मां इस्लामाबाद में मौजूदु आहियां। जीअं त प्लेटूं जेके आहिनि ख़तमु थी वयूं आहिनि, ऐं जीअं त तमामु वॾो मसइलो थी वियो आहे, झेड़ो थी वियो आहे। जीअं त प्लेटूं त पंहिंजी जाइ ते ख़तमु आहिनि। मां हिन वक़्तु इस्लामाबाद में मौजूदु आहियां ऐं जीअं त प्लेटूं ख़तमु थी वयूं आहिनि, पर उन सां गॾु जॻहि स्टूडियो में हलियो आयो आहे तूं यार, तोखे इस्लामाबाद मोकिलियोसीं। मां इस्लामाबाद आहे न। इस्लामाबाद आहे। प्लेटूं जॻहि वरी किथां अची आहे? प्लेटलेट्स जो पिया पुछूं। जी हिन वक़्तु जेको आहे सो जॻहि बि ख़तमु थी चुका आहिनि, पर चमचनि जी तादाद तमामु वधीक आहे। मां इस्लामाबाद में हिन वक़्तु मौजूदु आहियां ऐं जीअं त मां हुते मौजूदु आहियां इस्लामाबाद में। जेको डेकोरेशन वारो आहे उहो विड़ी रहियो आहे, त सभु शइ ख़तमु थी वई, प्लेटूं बि ऐं असां जेको आहे जॻहि किथे आहिनि। नाज़रीन इन ते इस्लामाबाद में आहियां। निजी न्यूज़ में ब्रेक जो टाइम थियो आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ।